अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 20 मार्च 2026 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मोरो वाक़े जे मुतासिरनि सां इंसाफ़ न थियो, वारस सरापा एहतिजाज बणियल। बेगुनाह माण्हू आज़ादु न थिया त 20 मई ते लखें माण्हुनि सां गॾु धरणो हणंदासीं, SUP जे सदर सैयद ज़ैन शाह जो ऐलान। सिंध जे खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ सुभाणे ईद ॾिहाड़े मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज रथियल। मिठी में डॉक्टर जी ख़ुदकशी वारे वाक़े ते आवाज़ उथारींदड़ जुमन जूणे जो गिरफ़्तार साफ़ी मुमताज़ नोड़ियो खे SSP जूं धमकियूं। इस्लाम कोर्ट में डॉक्टर रावल जी ख़ुदकशीअ वारे वाक़े में पेट्रोल ॾियण जे इल्ज़ाम हेठि 2 दुकानदार गिरफ़्तार। कुवैत, क़तर ऐं सऊदी अरब में तवानाई जे अहम मर्कज़नि ते ईरान जा हमला। अरब मुल्कनि पारां ईरान खां हमला रोकण जो मुतालबो। पाकिस्तान जा हथियार असां लाइ ख़तरो आहिनि, अमेरिका जी दावा। हिंगोरजा मां खंबे गुम कयल शागिर्द फरहान चांग बाज़ियाब न थियो, वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। नगरेजा मां अगवा थियल 2 भेनरूं बि बाज़ियाब थी न सघियूं। लालू रैंक में नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। लाड़काणे में 6 ॼणनि जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाज। नवां जतोई में वापारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ बि मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोरो सान्हे जे मुतासिरनि सां इंसाफ़ नाहे थी सघियो। मोरे सान्हे जा मुतासिर जेलनि में बंदि आहिनि। बांदियुनि जी बाज़ियाबी लाइ वारिस सरापा एहतिजाज बणियल आहिनि। काल्ह बरसाति दौरान 5 ॾींहं बि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बरसाति दौरान SUP जो सदर सैयद ज़ैन शाह ऐं रोशन बुरड़ो कारकुननि समेत बांदियुनि जे वारसनि वटि पहुता ऐं हुननि वारसनि सां गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सैयद ज़ैन शाह औरतुनि ऐं नियाणियुनि सां हमदर्दी जो इज़हार कयो ऐं खेनि यकीन ॾियारियो त ॻोठ लगारी बजाराणी जे शहीद नौजवाननि ऐं मोरो जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि खे इंसाफ़ ॾियारींदासीं ऐं बेगुनाह क़ैदियुनि खे आज़ादु कराईंदासीं ऐं मोरो सान्हे जे ॾींहुं 20 मई ते मोरो क़ौमी शाहराह ते एहतिजाजी धरणो हणी जलसो बि कंदासीं। जॾहिं त उन मौक़े ते SUP ज़िले सदर मोहम्मद यासीन सुमरो, असलम कोरीजो, ख़ादम सियाल, अब्बास, मेहरान सोलंकी, मोहसिन अली रुस्तमाणी, एडवोकेट इसरार अहमद भट्टी, एडवोकेट नसीर अहमद खोखर, अली दोस्त रिंद, नवाज़ अली कल्हड़ो ऐं ॿिया वॾे अंग में मौजूदु हुआ। मीडिया सां ॻाल्हाईंदे SUP जे सदर सैयद ज़ैन शाह चयो त सिंधू दरिया ते धाड़े ऐं ज़मीननि जी वालार ख़िलाफ़ आवाज़ उथारण ऐं पुरमन एहतिजाज करण ते पुलिस ऐं ख़ानगी हथियारबंदनि गोलियूं हणी इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी खे शहीद करे 2 नौजवाननि खे गोलियूं हणी माज़ूर बणाए छॾियो। मुतासिरनि जा घर ऐं दुकान बि डाहे पट कया विया। ॻोठ लगारी बजाराणी ऐं मोरो शहर मां 60 खां मथे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे नौजवाननि, मज़दूरनि, हारियुनि ऐं पोरितनि खे गिरफ़्तार करे कूड़ा केस दाख़िल करे जेलनि में वाड़ियो वियो। 10 महीननि खां हूअ जेल में बेगुनाह क़ैद आहिनि। उन जी मुलाक़ात ते बि पाबंदी आहे। केस बि नथा हलाया वञनि, ज़मानतूं बि नथियूं करणु ॾिनियूं वञनि। ज़ुल्म बि उन्हनि मज़लूम माण्हुनि सां थियो। खूननि जा केस बि उन्हनि ते दाख़िल कया विया। मोरो में जबर, ॾाढ, ज़ुल्म ऐं ख़ौफ़ वारो माहौल पैदा करे हक़ ऐं सच जी आवाज़ खे बंदि करण जी कोशिशि कई वई आहे। सैयद ज़ैन शाह वधीक चयो त मज़लूमनि जो आवाज़ उथारण ते मूं ते बि कूड़ा 5 केस दाख़िल कया विया। 26 ऐं 27 तरमीम करे अदालतुनि खां इंसाफ़ जो हक़ खसियो वियो आहे। हाणे कंहिं बि मज़लूम खे इंसाफ़ नथो मिले।
मोरो सान्हे जे मज़लूम माण्हुनि लाइ बि इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि थींदा पिया वञनि। सिंध यूनाइटेड पार्टी शुरू खां वठी मोरो सान्हे जे मज़लूम ॻोठ लगारी बजाराणी ऐं मोरो जे मज़लूम माण्हुनि सां गॾु आहे। जलसा एहतजाज कंदा पिया अचूं। असांजे वकीलनि जी टीम बि उन्हनि लाइ कमु करे पई। हर फोरम ते आवाज़ उथारियो आहे। बेगुनाह नौजवाननि जे खून सां इंसाफ़ थींदो। बेगुनाह कैदी आज़ादु थींदा। मज़लूमनि सां बि इंसाफ़ थींदो। हुन ऐलान कयो त जेकॾहिं मोरो वाक़े जा मुतासिर आज़ादु न थिया, मोरो सान्हे वारे ॾींहुं 20 मई ते मोरो में SUP पारां वॾे पैमाने ते एहतजाजी जलसो कयो वेंदो, जंहिंमें सिंध जे सभिनी क़ौमपरस्त सियासी समाजी इल्मी अदबी तनज़ीमनि वकीलनि ऐं सिंध दोस्त माण्हुनि खे हिन जलसे में शिरकत करण जी दावत ॾींदासीं। हीउ जलसो हुक्मराननि जे ख़ात्मे जो जलसो साबित थींदो। सैयद ज़ैन शाह एहतजाज में शामिल बेगुनाह कैदियुनि जे वारसनि, मर्दनि, औरतनि, न्याणियुनि ऐं ॿारनि अमड़ियुनि सां मुलाक़ात करे हमदर्दी जो इज़हार कयो ऐं चयो त अव्हां जा ही लुड़क ऐं अव्हां सां थींदड़ नाइंसाफ़ियूं यज़ीदी किरदारु हुक्मराननि खे घर भेड़ो कंदा। हिननि जी फ़िरौनियत ख़तमु थींदी। अव्हां जा प्यारा ज़रूरु आज़ादु थींदा। मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद ज़ैन शाह वधीक चयो त इंशाल्लाह असां इहा पंहिंजे मायूस न थींदासूं। पंहिंजी जदोजहद मां असांजी मुसलसल जदोजहद जारी रहंदी। कानूनी तरह सां भेणूं तव्हांजी मदद कंदा रहंदासूं ऐं ही सॼे मुल्क ते जेको ज़ुल्म जो निज़ाम आहे उन लाइ सियासी जदोजहद कंदासूं। पर हिन मोरे केस ते इंशाल्लाह फातेह थींदासूं। ही सभु भाउर ॿाहिरि ईंदा। असांजूं उहे मज़लूमनि सां इंसाफ़ थींदो। उहे कातिल जेके आहिनि उहे जल्द पाण उहे गिरफ़्तार थींदा ऐं मासूम ॿाहिरि थींदा। पर इन जदोजहद में साथ ला अॼु बि असीं हुन सां गॾु आहियूं। कोर्टुनि वेंदासूं ऐं इहो ऐलान बि करियूं था। असांजी ख़्वाहिश आहे त हिते ही आज़ादु थी वञनि, ईद खां अॻे आज़ादु थियनि, पर इहे तारीख़ूं नथा ॾियनि। जेकॾहिं पोइ बि थियनि पर असां हिननि खे आज़ादु कनि न कनि त 20 मई ते जंहिं ॾींहं ते ही ज़ुल्म थियो, सिंध यूनाइटेड पार्टी ऐलान थी करे त हिते अवामी ताक़त जो इज़हार करे ऐं एहतजाज कंदासूं ऐं ॿियनि जमायतुनि खे बि चवंदासूं, ॿियनि सियासी जमायतुनि खे, समाजी तंज़ीमुनि खे, इंसानी हक़ जे तंज़ीमुनि खे त दुनिया में इहो आवाज़ु उथारियो। ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान हिन ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ु उथारे ऐं हिननि मज़लूमनि जो साथ ॾे। दोस्त ॿिया फेसबुक ते ॿियनि ते या मुख़्तलिफ़ अचनि था या 4 ॾींहं हमदर्दी कनि था, पर हिननि सां हमदर्दी आहे त हुन में गॾिजी पियो। इंशाल्लाह 20 मई खां पहिरीं ही आज़ादु थींदा। पर जेकॾहिं हिन में कोताही थी त 20 मई ते हिते अॻे असांजे हज़ारे लखे माण्हुनि जो हिते इज्तिमा थींदो ऐं इहो घेराव करे हिननि खे आज़ादु कराईंदासीं। फरहाना लगारी असांजा 3 घर सां तीनो शरफ फिरोज जेल में 10 महीननि खां क़ैद आहिनि। उन 3 ॼणनि फैज़ मोहम्मद लगारी, अली अहमद लगारी ऐं सदाम लगारी, इन 3 खे आज़ादु कयो वञे। ईद खां अवल असां पंहिंजे बाबा वारनि सां ईद कयूं। असां ईद जे ॾींहं ते का बि तयारी न आहे कई। असांजा बाबा वारा अचनि, असां ईद जी तयारी कराइनि, असां बाबा वारनि सां गॾु ईद करे सघूं। असां सभिनी बस वारनि सां अपील था कयूं त असांजे बाबा वारनि खे आज़ादु कनि। सिंध मां जबरी तौर खां बि गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ ऐं अदालत खां मथां क़तल ऐं इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि ख़िलाफ़ सुभाणे ईद जे ॾींहुं मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध पारां मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त सिंधियन नेशनल कांग्रेस पारां पिणु एहतजाज कयो वेंदो। वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध जी अॻुवाण सोरठ लोहार पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध में जबरी गुमशुदगियुनि, अदालत खां मथां क़तल ऐं इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां ईद वारे ॾींहुं बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वेंदी। असीं जबरी गुमशुदगियुनि ऐं इंसानी हक़नि जे मुसलसिल भञकड़ियुनि जी सख़्त मज़म्मत करियूं था। कंहिं बि फ़र्द खे क़ानूनी अमल खां सवाइ गुम करणु बुनियादी हक़नि जी सिधी भञकड़ी आहे। सोरठ लोहार पंहिंजे जारी कयल बयान में वधीक चयो आहे त ईद जे मौक़े ते कराची प्रेस क्लब ॿाहिरां
एहतिजाजी कैंप लॻाई वेंदी त जीअं हिदायत लोहार जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं जबरी गुम थियल सभिनी माण्हुनि जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वञे। असीं हक़ घुरूं था ज़िंदगी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ जो। असीं को गुनाह नथा करियूं, पर हर भेरे रियासत तरफ़ां जबर, तशदुद, जेल या अदालत खां मथां ऐं क़त्ल जहिड़ा ज़ुल्म कया वञनि था जेके कंहिं बि सूरत में बर्दाश्त जोॻा न आहिनि। सोरठ लोहार मुतालबो कंदे चयो त जबरी तौरु खंभे गुम कयल सभिनी माण्हुनि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे ऐं अदालत में पेश कयो वञे। अदालत खां मथां क़त्ल बंदि कया वञनि ऐं उन्हनि क़त्लनि जे ज़िम्मेवारनि खे क़ानून जे कटहरे में आंदो वञे। मुतासिर ख़ानदाननि खे मालूमात, इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ जी फ़राहमी यक़ीनी बणाई वञे। अदालत खां मथां फ़ैसिला बंदि थियणु घुरिजनि। जेकॾहिं केरु ॾोही आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे। रोडनि ते पंहिंजूं अदालतूं न लॻायूं वञनि। असां सभिनी सियासी, समाजी, क़ौमी ऐं क़ानूनी धुरियुनि खे अपील करियूं था त बुनियादी हक़नि जी हिफ़ाज़त खे यक़ीनी बणायो वञे। जबरी गुमशुदगियुनि, अदालत खां मथां ऐं क़त्ल ऐं टारगेट किलिंग वारनि सिलसिलनि खे बंदि कराइण में किरदारु अदा कयो वञे। जबरी तौरु खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ ईद ॾिहाड़े सुबुह जो 10 वॻे खां शाम 5 वॻे ताईं ख़ैरपुर, लाड़काणो ऐं कंडियारो में पिणु अलामती बुख हड़ताल कई वेंदी। सिंध जे सियासी समाजी धुरियुनि खे बुख हड़ताल में शरीक थियण जी दावत ॾिनी वई आहे। हिंगोरजा मां 12 ॾींहं अॻु खंभे गुम कयल शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जे शागिर्द फरहान चांग जो अञा ताईं ॾस पतो पइजी नाहे सघियो। फरहान चांग जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां हिंगोरजा में एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। वारसनि गुलाब चांग, जुमन चांग, इमदादी चांग ऐं हनीफ़ चांग जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त 12 ॾींहं अॻु असांजे नौजवान खे हिंगोरजा मां पुलिस मोबाइल में खंभे गुम कयो वियो आहे। 12 ॾींहं गुज़री विया आहिनि पर संदसि को बि ॾस पतो पइजी नाहे सघियो। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते फरहान चांग जी आज़ादी लाइ क़दम खंया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जे सिलसिले खे तेज़ कयो वेंदो। बाकराणी तालके जे ॻोठ ख़मीसो खारानी जो रहवासी 11 वरियनि जो नीगर इसाक़ वल्द फ़ौजी मुनवर लाड़काणे शहर मां गुम थी वियो आहे। माउ सां गॾु हूअ ईद ख़रीदारी लाइ वियो त बाज़ार मां गुम थी वियो। ॻोल्हा बावजूदि संदसि को बि पतो पइजी नाहे सघियो, जॾहिं त वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कंदे ॻोल्हा में मदद जी अपील पिणु कई वई आहे। ईरान पारां क़तर, कुवैत, सऊदी अरब ऐं गॾियल अरब अमारात में तेल तोड़े गैस जे मर्कज़नि खे निशानो बणायो वियो। क़तर में LPG जी वॾी इंडस्ट्री खे मिज़ाइल सां निशानो बणायो वियो, जंहिंजे नतीजे में इंडस्ट्री खे बाहि लॻी वई। को जानी नुक़सानु न थियो। गैस फील्ड ते हमले बाद क़तर 2 ईरानी सिफ़ारतकारनि खे मुल्क मां नेकाली ॾेई छॾी। सऊदी अरब ऐं गॾियल अरब इमारात में पिणु गैस फील्डनि ते हमला कया विया। सऊदी इख़्तियारनि जो चवणु आहे त रियाज़ तरफ़ ईंदड़ 4 मिज़ाइल तबाह कया विया आहिनि। हिकु मिज़ाइल जो मलबो आयल रिफाइनरीअ वेझो किरण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अबू ज़हबी में पिणु गैस फील्ड ते हमले बाद ऑपरेशन मुअतल कयो वियो, जॾहिं त कुवैत में पिणु रिफाइनरी ते ड्रोन हमिलो कयो वियो, जंहिंजे नतीजे में बाहि लॻी वई। यादि रहे त अंगारे ॾींहुं इसराइल ईरान जे पारस गैस फील्ड ते हमिलो कयो हो। हमले बाद दुनिया जी सभ खां वॾी पारस गैस फील्ड ते गैस जी पैदावार मुअतल थी वई। ईरान ऐलान कयो आहे त अमेरिका जे इंतिज़ाम हेठि हलंदड़ तेल ऐं गैस ठिकाणनि खे निशानो बणायो वेंदो। जॾहिं त ॿिए पासे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खे सख़्तु वार्निंग ॾींदे चयो आहे त जेकॾहिं ईरान क़तर ते ॿीहर हमिलो कयो त अमेरिका साउथ पारस गैस फील्ड खे तबाह करे छॾींदो। सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते जारी कयल बयान में ट्रंप चयो आहे त साउथ पारस गैस फील्ड हिकु इंतिहाई अहम ऐं क़ीमती असासो आहे। अमेरिका खे उन्ही ते थियल ताज़े इसराइली हमले जी अॻुवाट ख़बर न हुई।
हुन चयो त इसराइल उन हंध ते ॿीहर हमिलो न कंदो, पर हुन ईरान खे ख़बरदार कयो त जेकॾहिं हुन क़तर जे तवानाई ठिकाणनि खे निशानो बणायो त अमेरिका इंतिहाई सख़्तु रद्दअमल ॾींदो। ट्रंप जो चवणु हो त क़तर GLNG ठिकाणनि ते हमला बिना जवाज़ ऐं ग़ैर मुनसिफ़ाणा आहिनि। जेकॾहिं अहिड़ा हमला ॿीहर थिया त अमेरिका अहिड़ा जवाब ॾींदो जंहिंजी शिदत पहिरियां कॾहिं बि न ॾिठी वई हूंदी। अमरीकी सदर वधीक चयो त ईरान तरफ़ां क़तर ते हमिलो ख़िते में छिकताइण खे वधीक वधाए सघे थो, जॾहिं त अमेरिका अहिड़ी सतह जी तबाही खां बचणु चाहे थो, छो त उन्ही जा ईरान ते डिघे वक़्त ताईं असर पवंदा। अरब ऐं इस्लामी मुल्कनि ईरान खां फौरी तौरु हमला बंदि करण जो मुतालबो कंदे चयो आहे त ईरान आलमी क़ानून जो एहतराम करे ऐं पाड़ेसरी मुल्कनि ते फौरी तौरु हमला बंदि करे। रियाज़ में अरब ऐं इस्लामी मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जो इजलास थियो, जंहिंमें बहरीन, कुवैत, लिबनान, क़तर, सऊदी अरब, गॾियल अरब अमारात, आज़रबाईजान ऐं पाकिस्तान समेत ॿियनि मुल्कनि जे नुमाइंदनि शिरकत कई। पधिराई में चयो वियो आहे त ईरान रिहाइशी इलाइक़नि, शहरी ठिकाणनि ऐं सिफ़ारती हदनि खे निशानो बणायो। हमलनि खे कंहिं बि जवाज़ तहत दुरुस्त करार नथो ॾेई सघिजे। गॾियल क़ौमुनि जे आर्टिकल 51 मूजिबि पंहिंजे दिफ़ा जो हक़ महफ़ूज़ रखूं था। ईरान फौरी तौरु हमला बंदि करे, आलमी ऐं सुठी पाड़ेसरी लाॻापनि जे उसूलनि जो एहतराम करे, ईरान सामूंडी लंघ बंदि करण जी धमकियुनि खां पासो करे। ॿिए पासे अमेरिका पाकिस्तान खे पंहिंजे लाइ ख़तरनाक करार ॾेई छॾियो आहे। अमेरिका जे डायरेक्टर नेशनल इंटेलिजेंस चयो आहे त पाकिस्तान वटि अहिड़ा मिज़ाइल थी सघनि था जेके अमेरिका ताईं पहुचण जी सलाहियत रखंदा हुजनि। हुन चयो त असां पाकिस्तान, रूस, चीन, उत्तर कोरिया ऐं ईरान वटि अहिड़नि जदीद मिज़ाइलनि ते तहक़ीक़ करे रहिया आहियूं जेके एटमी ऐं रिवायती हथियार खणी वञण जी सलाहियत रखंदा आहिनि, अमेरिका खे पंहिंजी लपेट में आणे सघनि था। हुन वधीक चयो त इहा अॻुभराई अमेरिका लाइ सिक्योरिटी चैलेंज में वाध जो सबबु बणिजी सघे थी। थरपारकर पुलिस मिठी में डॉक्टर जी ख़ुदकुशीअ वारे वाक़े ते आवाज़ उथारींदड़नि ख़िलाफ़ कार्रवायूं शुरू करे छॾियूं आहिनि। SSP थरपारकर शुएब मेमन पारां सीनियर सहाफ़ी मुमताज़ नोहरियो खे धमकियूं ॾिनियूं वियूं, जॾहिं त धमकियूं ॾियण जे कुझु कलाकनि बाद डॉक्टर वारे मामले ते आवाज़ उथारींदड़ समाजी अॻवान जुमन जुणेजो खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तारी बाद संदसि ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। सियासी समाजी अॻवाननि पारां जुमन जुणेजो जी गिरफ़्तारी ऐं पीका एक्ट तहत केस दाख़िल करणु तोड़े मुमताज़ नोहरियो खे धमकियूं ॾियण वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ एहतिजाज जो चिताव ॾींदे चयो आहे त फौरी तौरु जुमन जुणेजो खे आज़ादु कयो वञे ऐं मुमताज़ नोहरियो खां माफ़ी वरिती वञे। इस्लाम कोट जे डॉक्टर रावल जे आपघात वारे वाक़े में पुलिस हक़ीक़ी जवाबदारनि जी ॻोल्हा करण बदिरां ऐं ख़ुदकुशीअ जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ का कार्रवाई करण बदिरां वाक़े में ॿिनि दुकानदारनि खे पेट्रोल ॾियण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे वरितो आहे। इस्लाम कोट में PPHI जे आफ़ीसरनि जे मुबैना ज़्यादतियुनि खां तंग थी पाण साड़े ख़ुदकुशी कंदड़ डॉक्टर रावल राय मेघवाड़ जो सरकारी मुद्दत में केस दाख़िल करे पुलिस पंप एजेंसी ऐं रेज़िकी दुकानदार क़ीमत मेघवाड़ ऐं सतराम मेघवाड़ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। होरहां पुलिस ॿिन्ही जवाबदारनि खे अदालत में पेश करे 10 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई। अदालत जवाबदारनि जो पुलिस खे रिमांड ॾियण खां इनकार करे खेनि ज़मानत ते आज़ादु करण जो हुकुम ॾेई छॾियो। ज़रियनि मूजिबि पुलिस इल्ज़ाम हेठि आयल PPHI आफ़ीसरनि खे बचाइण लाइ सरकार जी फ़रियाद में केस दाख़िल कयो। ज़रियनि मूजिबि पुलिस डॉक्टर रावल राय जे वारसनि खे एतमाद में बि न वरितो। तदवीन खां अॻु ई केस दाख़िल करे असल ज़िम्मेवारनि खे बचाइण जी कोशिश कई। गिरफ़्तार दुकानदारनि ॿुधायो त डॉक्टर रावल राय जे आपघात जा ज़िम्मेवार PPHI आफ़ीसर आहिनि। असांखे बेगुनाह फासायो वियो आहे। हुननि चयो त डॉक्टर असांजे दुकाननि खां 2 किलोमीटर परे पाण खे बाहि ॾिनी हुई, इंसाफ़ कयो वञे। हुननि चयो त असां ते इल्ज़ाम आहे त जंहिं पेट्रोल सां डॉक्टर पाण साड़ियो उहो असां खां ख़रीद कयो हो, जेको बेबुनियाद आहे।
आवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंतरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद ऐं मरकज़ी अॻवान नूर नबी पलीजो पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त इस्लामकोट जे नौजवान डॉक्टर रावल राय मेघवाड़ ऐं मिठी अस्पताल जे डॉक्टर अब्दुल करीम शेख जे ॾुखोईंदड़ मौत सॼी सिंध जे ज़मीर खे लोॾे छॾियो आहे। डॉक्टर अब्दुल करीम शेख ऐं डॉक्टर रावल जो मौत के आम वाक़िया न आहिनि, पर ही PPHI ऐं सिंध हुकूमत जी नाअहली ज़ुल्म ऐं करप्शन जो खुलियो सबूत आहिनि। अॻवान चयो त डॉक्टर अब्दुल करीम शेख ऐं डॉक्टर रावल जो मौत का ख़ुदकशी न पर इदारती क़त्ल आहिनि। हिननि क़त्लनि जा पेरा पीपल्स पार्टीअ जे करप्ट हुक्मराननि ऐं संदनि पॉलिसियुनि ॾांहुं वञनि था। सिंध में गुज़िरियल 17 सालनि खां हुक्मरानी कंदड़ पीपल्स पार्टी सिहत खाते खे मुकमिल तौर ते तबाह करे छॾियो आहे। PPHI जहिड़ा इदारा जेके आवाम खे बुनियादी सिहत जूं सहूलियतूं ॾियण लाइ आहिनि, उहे आफ़ीसर शाही ऐं करप्शन पंहिंजा नवाज़ी ऐं अक़रबा परवरी जा अॾा बणिजी चुका आहिनि। डॉक्टरनि ऐं ॿियनि मुलाज़िमनि खे इज़त ऐं तहफ़ुज़ ॾियण बदिरां उन्हनि खे ज़हनी अज़ियत, बदिरियनि जूं धमकियूं ऐं दबाव ज़रिए ख़ुदकुशियूं करण ते मजबूर कयो पियो वञे। डॉक्टर रावल राय खे 1 साल अंदरि बार बार ॾुराहनि इलाइक़नि में बदिली कयो वियो। ट्रांसपोर्ट जूं सहूलियतूं न ॾिनियूं वियूं। इंतिज़ामिया पारां टार्चर करणु साफ़ ज़ाहिर करे थो त सिंध हुकूमत मुलाज़िमनि खे इंसान न पर ग़ुलाम सम्झे थी। वधीक अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त हाणे वाक़े खे लिकाइण लाइ डॉक्टर खे ज़हनी मरीज़ करार ॾियण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि, जेका ज़ुल्म जी इंतिहा आहे। हुननि वधीक चयो त डॉक्टर रावल राय जी मौत जो ज़िम्मेवार PPHI इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत आहे। इन वाक़े में मुलविस आफ़ीसरनि ख़िलाफ़ फौरी तौरु क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे। PPHI निज़ाम जी मुकमिल अदालती जांच कराई वञे। सिहत खाते मां सियासी मुदाख़लत ख़तमु कई वञे। मुतासिर ख़ानदान खे इंसाफ़ ऐं मुआवज़ो ॾिनो वञे। पीपल्स पार्टी सिंध खे पंहिंजी जागीर सम्झी हर इदारे खे तबाह करे छॾियो आहे। तालीम, सिहत, पाणी, रोज़गार समेत हर शोबे में सिंध जा माण्हू अज़ाब भोॻे रहिया आहिनि। अॻवान चयो त अवामी तहरीक हर मज़लूम सां गॾु बीठल आहे। लाड़काणे में मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। लाड़काणे में सियासी, समाजी ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि तरफ़ां तक़रीबन महीनो अॻु नुशरत फिरोज़ भरिसां 6 पोरितनि खे चीभाटे मारींदड़ ट्रेलर ड्राइवर जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज जी अॻवानी कंदड़ आशिक़ अली सोलंगी, ज़ुल्फ़कार बिरोही, कामरेड अहमद अली जतक, शुएब बिरोही, गदा हुसैन बिरोही ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल 16 फ़रवरी ते लालू रैंकवासी पोरित कार में सवार थी कराची तरफ़ पोरियो करण लाइ वञी रहिया हुआ त रस्ते में नौशहर फिरोज़ वटि कार्गो कंपनी ख़ालिद बिरादर्स जे ट्रेलर खेनि पोयां टकर हणी चीभाटे छॾियो, जंहिंजे नतीजे में मंज़ूर अली बिरोही, ग़ुलाम अली, अब्दुल फ़ताह ऐं सोराब समेत 6 पोरित फ़ौत थी विया हुआ। पर अञा ताईं का कार्रवाई नाहे थी सघी, न वरी इंसाफ़ थी रहियो आहे। हुननि मुतालबो कयो त 6 पोरितनि खे चीभाटे मारींदड़ ट्रालर ड्राइवर गिरफ़्तार कयो वञे। लाड़काणे में पुलिस ऐं बासरनि ख़िलाफ़ रवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रहमतपुर पुलिस ऐं बासर माइटनि जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। एहतिजाज कंदड़ पोरित ग़ुलाम फरीद वेसराबड़ो, संदसि अमड़, माई पीराणी ख़ातून, भाउ ग़ुलाम यासीन ऐं मेराज ख़ालिद ॿुधायो त असीं इंतिहाई ग़रीब आहियूं, पोरियो करे घर भातियुनि जो पेट पालियूं था। बासर साले ऐं ॿियनि हमिलो कयो हो। पुलिस उन्हनि खे त गिरफ़्तार नथी करे, पर पुलिस जवाबदारनि जो साथ ॾेई रही आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। लालू रैंक में नौजवान जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लालू रैंक में 13 ॾींहं अॻु गोलियूं हणी क़त्ल कयल नौजवान नदीम शीदी जे वारसनि क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वॻण वारह रोड ते धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मोलाबश शीदी, अरबेले शीदी, मुमताज़ शीदी, रहीम बख़्श, माशूक ऐं ॿियनि चयो त 13 ॾींहं अॻु नौजवान नदीम शीदी खे बेगुनाह क़त्ल कयो वियो हो। 12 जवाबदारनि मां पुलिस रुॻो 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सघी आहे।
हुननि मुतालबो कयो त समूरनि जवाबदारनि खे फौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। दरअसल थाणे जी हद में 3 ॾींहं अॻु फ़ौरन हथां क़तल थियल नवां जतोईअ जे ॻोठ ठोड़ा जे रहवासी कमनि जे वापारी सईद जतोई जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ जसकम आरिसर, जसकम बशीर ख़ान कुरैशी ऐं सियासी समाजी धुरियुनि पारां एहतजाजी रैली कढी अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते अॻवाननि मलूक खोसो, ख़ादम चांडियो, इम्तियाज़ खोसो, सोज़ जतोई, अमजद खोसो ऐं ॿियनि चयो त इलाइक़ो ॾोहारियुनि जे हवाले कयो वियो आहे। केर बि हिते महफ़ूज़ नाहे। रोड रस्ता फ़ौरन हवाले आहिनि। सईद जतोई खे ॾींहं ॾिठे जो बेदर्दी सां क़तल कयो वियो। सूरतहाल अहिड़ी आहे जो हिते हाणे केर बि कारोबार नथो करे सघे। गुंडा राज जे करे केर बि महफ़ूज़ नाहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त वापारी सईद जतोई जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो वधायो वेंदो। सखर साइटेरिया थाणे जे कुरैशी ॻोठ में ज़्यादती जो निशानो बणियल 7 सालनि जी निगरी जी DNA में जवाबदार सां जुज़ा मैच थी विया। DNA रिपोर्ट बाद जवाबदार हासिल सुमरो जी अदालत ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। दुकानदार हासिल सुमरो निगरी खे पंहिंजे दुकान अंदरि ज़्यादती जो निशानो बणायो हो, जंहिंखे शहरियुनि पकिड़े पुलिस हवाले कयो हो। साइट एरिया पुलिस ज़्यादती केस दाख़िल करण बदिरां जवाबदार खे मुबीना तौरु बचाइण जी कोशिश कंदे केस में ज़्यादती जी कोशिश वारो कलम लॻायो हो। जांच ऑफिसर मूजिबि DNA रिपोर्ट अचण बैदि FIR मां कलम 511 ख़तमु करे ज़्यादती जो कलम शामिलु कयो वियो आहे। जवाबदार अॻु बि केतिरा ई भेरा निगरी सां ज़्यादती करे चुको, जंहिं बाबति निगरी बयान पिणु रिकॉर्ड कराए चुकी आहे। हैदराबाद जे इलाइक़े हुसैनाबाद वाबडा ऑफिस भरिसां झूपड़ी पट्टी में रहंदड़ पोरित औरत ख़ुर्शीद राजपूत पुलिस अहलकार जे धमकियुनि ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कयो। उन मौक़े ते हुन इल्ज़ाम हयो त मुंहिंजो घर वाबडा कॉलोनी जे गेट भरिसां आहे, जिते साम्हूं रहंदड़ पुलिस अहलकार अहसान ऐं संदसि पुटु मेहदी जानी दुश्मन बणिजी विया आहिनि। पुट खे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं पिणु ॾियनि था, जंहिंजे करे जीअण जंजाल बणिजी वियो आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौहर चयो आहे त साफ़ी भाइरनि धणी बख़्श बारिजो, अज़ीम बारिजो ऐं इस्माइल बारिजो जे घर मथां हमिलो आज़ाद साफ़ ते वार सम्झूं था। मक़ामी भोतार जॾहिं पहुची न आहिनि सघंदा त छाड़तनि मार्फत विढ़ंदा आहिनि। साफ़ियुनि ते हमला बंदि थियणु घुरिजनि। थाणे बुलाखान में संदसि ज़मीन तां सोलर प्लेटूं टोड़ण ऐं घरनि मथां हमलाए आवर मोकिलणु दहशतगर्दी सम्झूं था। समूरनि हमले आवरनि ते केस दाख़िल करे इस्माइल बारिजो, अज़ीम बारिजो ऐं धणी बख़्श सां इंसाफ़ कयो वञे। नवाज़ खान ज़ौहर वधीक चयो त हक़ सच जे आवाज़ खे ॾाढ ऐं तशदुद वसीले दॿाए नथो सघिजे। सहाफ़त ख़िलाफ़ दहशतगर्दी ऐं तशदुद वारा हरबा ख़तमु थियणु घुरिजनि। क़ौमी पार्टी सहाफ़ियुनि सां गॾु आहे। कंबर इस्पताल में ॾिहाड़ी ते कमु कंदड़ कचनि मुलाज़िमनि साल खां वठी पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि गदा हुसैन चांडियो, रहमत अली चांडियो, सजाद अली गाॾही, नारा ख़ातून, मोहम्मद सालेह बुलेदी ऐं ॿिनि दाहियो त असांखे DHQ इस्पताल में ॾिहाड़ीअ जे बुनियाद ते कम लाइ रखियो वियो हो, जंहिंमां असांखां मुख़्तलिफ़ शोबनि में मददगार तौरु कमु वरितो वियो हो ऐं कुझु अरसो असांखे पघारूं बि ॾिनियूं वियूं। पर ओचितो अकाउंटेंट अब्दुल फ़ताह हकिड़ो असांजे पघारनि मां हर ॿिए महीने जी पघार शार्ट कंदो वियो ऐं हिन वक़्तु असांजी 1 साल जी पघार रहियल आहे। वेतर न आयल MS असांखे बिला जवाज़ इस्पताल मां कढी बेरोज़गार करे छॾियो आहे। हुन चयो त मुसलसल 1 साल खां पघारूं न मिलण जे करे असांजा मासूम ॿारड़ा फ़ाक़ा कशी ते मजबूर बणियल आहिनि। ईद जूं ख़ुशियूं बि मल्हाइण महाल थी वियो आहे। हुननि चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त फौरी तौरु नोटिस वठी असांखे पघारूं ॾियारण लाइ क़दम खयां वञनि। जेकॾहिं पघारूं न ॾियारियूं वियूं
त एहतिजाज जो सिलसिलो वधायो वेंदो। कुंभ भरिसां नगरेजा मां अगवा थियल 2 भेनरूं 26 सालनि जी ज़ैनब ऐं 12 सालनि जी असमत अञा ताईं बाज़ियाब थी न आहिनि सघियूं, जॾहिं त वारसनि पारां एहतिजाज पिणु कया विया। एहतिजाज करण बावजूदि अञा ताईं पुलिस संदन बाज़ियाबी लाइ के बि क़दम न आहिनि खयां। नारी जे वालिद दीन मोहम्मद ॿुधायो त मुंहिंजनि 2 नियाणियुनि खे जवाबदार संदेशमल खटणमल दर्शन ऐं ज़हूर मेघवाड़ हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी विया आहिनि, जिन जे ख़िलाफ़ कुंभ थाणे ते अगवा जो केस दाख़िल करायो आहे। केस दाख़िल हुजण बावजूदि पुलिस के बि क़दम खणण लाइ तयारु नाहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते क़दम खणी मुंहिंजनि धीअरनि खे आज़ादु करायो वञे। नवकोट में समाजी तरह इंतहाई मुतहरिक रहंदड़ समाजी अॻवान फ़क़ीर यूनस चांडियो खे जवाबदारनि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। फ़क़ीर यूनस चांडियो खे 7 गोलियूं हयूं वियूं, जॾहिं त संदसि भाउ असलम चांडियो जी फ़रियाद ते सूमार उठो अलाह बचायो ऐं सुहेल अहमद मथां क़तल जो केस दाख़िल कयो वियो आहे। फ़रियादी पंहिंजे बयान में ॼाणायो आहे त संदसि भाउ फ़क़ीर यूनस चांडियो ॿनी तां वापसि अची रहियो हो त मोटरसाइकिल सवार जवाबदारनि हमिलो करे फ़क़ीर यूनस चांडियो खे गोलियुनि सां परूण करे छॾियो। ॿिए तरफ़ नवकोट जुडो ऐं डिघड़ी पुलिस गॾियल कार्रवाई कंदे जवाबदारनि जे ठिकाणनि ते छापा हयां, पर का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी, जॾहिं त मक़तूल यूनस चांडियो खे राज़ी शाह लकियारी क़ब्रिस्तान में मिटी माव हवाले कयो वियो, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। RBOD ज़िले ठठे जे मुलाज़िमनि जूं सालनि खां पघारूं बंदि। मुलाज़िमनि जा ख़ानदान फ़ाक़ा कशी ते मजबूर थी विया। मुलाज़िम ईद जे ख़ुशियुनि खां बि महरूम, फौरी तौर पघारूं जारी करण जो मुतालबो। RBOD ज़िले ठठे जे केतिरनि ई मुलाज़िमनि माशूक़ अली सोलंगी ऐं ॿिनि दाहींदे चयो त असीं RBOD सिम नाले सब डिवीज़न सूंडा में केतिरनि ई सालनि खां पंहिंजूं ज़िम्मेवारियूं सरअंजाम ॾेई रहिया आहियूं। असांखे पको त नथो कयो वञे, पर पघारूं बि बंदि कयूं वियूं आहिनि। पघारूं न मिलण जे करे असांजो ख़ानदान फ़ाक़ा कशी जो शिकार आहे। हुननि चयो त ईद जे मौक़े ते बि पघारूं न मिलियूं आहिनि, जंहिंजे करे ईद जे ख़ुशियुनि खां महरूम बणिजी विया आहियूं। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते पघारूं जारी कयूं वञनि। शहदाद कोट पब्लिक लाइब्रेरी में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ शागिर्दनि जो एहतिजाज। एडवोकेट विशाल कुमार, डॉक्टर बिलाल बिरोही ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। शागिर्दनि दाहियो त पढ़ण लाइ हिकु लाइब्रेरी आहे, जंहिंमें बि के सहूलियतूं मौजूदु न आहिनि। ईद खां पोइ तहरीक हलाई वेंदी, मसइला हल थियण ताईं जदोजहद जारी रखंदासीं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।